ओम शांति। अतिथि मूल्य तारीख़ है 8/7/2025। अज मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार जी तव्हांजो जीवन ॾाढो ॾाढो अमूल्य आहे। शुजी तव्हां श्रीमत ते विश्व जी सेवा कंदा आहियो न, हिन हेल खे हेवन ठाहींदा आहियो। प्रश्न ख़ुशी ख़ुशी गायब थियण जो तथा उन जो निवारण छा आहे? ख़ुशी गायब थियण जो कारण तथा उन जो निवारण छा आहे? उत्तर आहे ख़ुशी गायब थींदी आहे देह अभिमान में अचण जे कारण। ॿियो आहे दिलि में जॾहिं कोई शंका पैदा थी वेंदी आहे त बि ख़ुशी गुम थी वेंदी आहे न। हिन करे बाबा राय ॾींदा आहिनि जॾहिं बि कोई शंका उत्पन्न थिए त फ़ौरन बाबा सां पुछो। देही अभिमानी रहण जो अभ्यास करो त सदा ख़ुशी रहंदी है न। दिलि में जॾहिं शंका पैदा थींदी आहे त बि ख़ुशी गुम थी वेंदी आहे। इन करे बाबा राय ॾींदा आहिनि जॾहिं कोई बि शंका उत्पन्न थिए त फ़ौरन बाबा खे पुछो। देही अभिमानी रहण जो अभ्यास करो त सदैव ख़ुशी रहंदी। ओम शांति। ऊच ते ऊच भॻवान पोइ भॻवान वाचे ॿारनि जे अॻियां मां तव्हांखे ऊच ते ऊच ठाहींदो आहियां त तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे। सम्झंदा बि आहियो बाबा असांखे सॼे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। मनुष्य चवंदा आहिनि परम पिता परमात्मा ऊच ते ऊच आहिनि। बाबा ख़ुदि चवंदा आहिनि मां त विश्व जो मालिक ठहींदो न आहियां। भॻवान वाच्य मूंखे मनुष्य चवंदा आहिनि ऊच ते ऊच भॻवान, ऐं मां चईंदो आहे मुंहिंजा ॿार ऊच ते ऊच सिद्ध करे ॿुधाईंदो आहे न। पुरुषारत बि ड्रामा अनुसार ई कराईंदो आहे। कल्प पहिरियों मुआफ़िक बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि कुझु बि ॻाल्हि न सम्झो त पुछो। मनुष्यनि खे त कुझु बि पतो न आहे दुनिया छा आहे, वैकुंठ छा आहे। भल केतिरो बि कोई नवाब मुगल आदि थी करे वञे, भल अमेरिका में केतिरा बि पैसा वारा हुजनि, परंतु लक्ष्मी नारायण जहिड़ा त न थी सघंदा न। हू त वाइट हाउस आदि ठाहींदा आहिनि, परंतु हुते त रतन जड़ित गोल्डन हाउस ठाहींदा आहिनि। हुननि खे चइबो आहे सुखधाम। तव्हांजो ई हीरो हीरोइन जो पार्ट आहे। तव्हां डायमंड्स ठाहींदा आहियो। गोल्डन एज हुई, हाणे आयरन एज आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हां केतिरा भाग्यशाली आहियो। भॻवानु ख़ुदि वेही सम्झाईंदा आहिनि त तव्हांखे केतिरो ख़ुशि रहणो खपे। तव्हांजी पढ़ाई आहे ई नई दुनिया जे लाइ। ई तव्हांजो जीवन ॾाढो अमूल्य आहे। जी तव्हां विश्व जी सर्विस कंदा आहियो। बाप खे सॾु कंदा ई आहिनि कि अची करे हेल खे हेवन ठाहियो। हेवनली गॉड फादर चवंदा आहिनि न। बाबा चवंदा आहिनि तव्हां हेवन में हुयव न, हाणे हेल में आहे, पोइ हेवन में हूंदव। हेल शुरू थींदो आहे त पोइ हेवन जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदियूं आहिनि। इहे बि ईअं ई इहे त पोइ बि थींदो। पोइ बि तव्हांखे गोल्डन एज सां आयरन एज में ज़रूरु अचिणो आहे। बाबा बार बार ॿारनि खे चवंदा आहिनि दिलि में कोई बि शंका हुजे जंहिंसां ख़ुशी न रहंदी आहे त ॿुधायो। बाबा वेही पढ़ाईंदा आहिनि त तव्हांखे पढ़णो बि खपे। ख़ुशी न रहंदी शुजी तव्हां देह अभिमान में अची वेंदा। ख़ुशी त हुजणी खपे न। बाप त सिर्फ़ु ब्रह्मांड जो मालिक आहे। तव्हां त विश्व जा मालिक ठहींदा आहियो। भल बाप खे क्रिएटर बि चवंदा आहियूं, परंतु ईअं न कि प्रलय थी वेंदी आहे पोइ नई दुनिया रचंदा आहिनि न। बाबा चवंदा आहिनि मां सिर्फ़ु पुराणे खे नयो ठाहींदो आहे, पुराणी विनाश कराईंदो आहे, तव्हांखे नई दुनिया जो मालिक ठाहींदो आहे। मां कुझु कंदो न आहे, इहे सभु ड्रामा में नूंद आहे। पते दुनिया में ई मूंखे सॾु कंदा आहिनि। पारसनाथ ठाहींदा आहिनि न, पारसनाथ ठाहींदा आहिनि। बाबा चवनि था पते दुनिया में ई मूंखे सॾु कंदा आहिनि। बाबा चवनि था
कि मां कुछ भी न कंदो आहियां, सभु ड्रामा में नूंदा पते दुनिया मूंखे सॾु कंदा आहिनि। मां पारसनाथ ठाहींदो आहियां त ॿार ख़ुदि पारसपुरी में अची वेंदा आहिनि। हुते मूंखे कॾहिं सॾु न कंदा आहिनि। कॾहिं सॾु कंदा आहियो बाबा पारसपुरी में अची करे थोरी विज़िट करे वठो। सॾु ई न कंदा आहिनि। गायन बि आहे न, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। पते दुनिया में यादि कंदा आहिनि, सुख में करे न कोई। न यादि कंदा आहिनि, न ई मूंखे सॾु बि कंदा आहिनि। हाणे बाबा खे त सॾु करूं, इन्विटेशन, बाबा जी त ख़ुदि जी दुनिया आहे न। बाबा चाहिनि त अची सघनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि न मूंखे त अचिणो ई न समय में आहे। सिर्फ़ु द्वापर में मंदर ठाहे करे उन में मूंखे रखी छॾींदा आहिनि। पत्थर जो न त हीरे जो लिंग ठाहे करे रखी छॾींदा आहिनि पूजा करण लाइ। केतिरी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। सुठी तरह सां कन खोले करे ॿुधणो खपे। कन बि प्योर थियणु खपे न। प्योरिटी फस्ट आहे। चईंदा आहिनि शेरनी जो दूध सोने जे बर्तन में ठहिरंदो आहे। हिन में भी पवित्रता हूंदी त धारणा थींदी है न। सोने जे बर्तन में ठहिरंदो आहे, हिन में भी पवित्रता हूंदी त धारणा थींदी। प्योरिटी फस्ट आहे। बाप चईंदा आहिनि ॿार कामा शत्रु आहे, हिन ते विजय पाइणी आहे। तव्हांजी अंतिम जन्म इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। इहे उहा ई महाभारत लड़ाई आहे न। कल्प कल्प जीअं विनाश थियो आहे, हू बहू हाणे बि थींदो ड्रामा अनुसार। तव्हां ॿारनि खे स्वर्ग में वरी खां पंहिंजे महल ठाहिणा आहिनि, जीअं कल्प पहिरियों ठाहिया हुयासीं। असांखे वरी खां हूअं ई असां महल ठाहींदासीं जीअं कल्प पहिरियों असां ठाता हुया। स्वर्ग खे चइबो आहे पैराडाइज़। पुराणनि सां पैराडाइज़ अक्षर निकितो आहे। चईंदा आहिनि मानसरोवर में परियूं रहंदियूं आहिनि, उन्हनि में कोई डुबकी लॻाए त परी ठही वेंदी। वास्तव में ज्ञान मानसरोवर आहे, उन में तव्हां छा ठही वेंदा आहियो। शोभनिक खे परी चइबो आहे। ईअं न पंखनि वारनि खे कोई परी चइबो आहे। जीअं तव्हां पांडवनि खे महावीर चइबो आहे न, उन्हनि पोइ पांडवनि ते ॾाढा वॾा चित्र गुफ़ायूं आदि वेही करे ॾेखारियूं अथनि। भक्ति मार्ग में केतिरा पैसा बर्बादु कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि असां त ॿारनि खे केतिरो साहूकार ठातो, तव्हां एतिरा सभु पैसा काॾे विया तव्हांजा। भारत केतिरो साहूकार हुयो, हाणे भारत जो छा हाल थी वियो आहे। जो 100% सॉल्वेंट हुयो, हाणे 100% इंसॉल्वेंट थी वियो आहे, है न। जो 100% सॉल्वेंट हुयो भारत, हाणे 100% इंसॉल्वेंट थी वियो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे केतिरी तयारी करणी आहे। ॿार आदि खे बि इहे ई सम्झाइणो आहे कि शिव बाबा खे यादि करो त तव्हां श्री कृष्ण जहिड़ा ठही वेंदा, है न। ॿारनि आदिनि खे बि सेखारिणो खपे, सम्झाइणो आहे कि शिव बाबा खे यादि करो त तव्हां श्री कृष्ण जहिड़ा थी वेंदा। तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे, लेकिन अपार ख़ुशी उन्हनि खे ई रहंदी जो सदा ॿियनि जी ख़िदमत में रहंदा आहिनि, है न। अपार ख़ुशी उन्हनि खे ई रहंदी जो सदा ख़िदमत अर्थात सेवा में रहंदा आहिनि। श्री बाबा खे यादि करे छॾियो, ज्ञान मुरली ॿुधी छॾी, पोइ सॼो ॾींहुं छा करो। सॼो ॾींहुं त कोई बाबा खे वेही करे यादि करिणो न आहे, कर्म त करिणो ई आहे। श्री असां कर्म योगी आहियूं त कर्म कंदे हुए बाबा जो ज्ञान ॿुधायो अथई, उन्हनि जो मनन चिंतन करो, उन्हनि खे ॿियनि खे ॿुधायो, कार्य कंदा वञो बाबा सां गॾु, तॾहिं ख़ुशी रहंदी। मुख्य धारणा चलन ॾाढी रॉयल हुजणी खपे असांजी।
मुख्य असांजी धारणा आहे की असांजी चलन ॾाढी रॉयल हुजणी खपे, खान पान ॾाढो सुंदर हुजे। त तव्हां ॿारनि वटि जॾहिं कोई ईंदो आहे त हुनजी हर प्रकार जी ख़िदमत करणी आहे, स्थूल में भी त सूक्ष्म में भी, जिस्मानी रूहानी ॿई करण सां ॾाढी ख़ुशी थींदी। कोई बि अचे त हुननि खे सत्यनारायण जी कथा कहानी ॿुधायो। शास्त्रनि में त छा कहानी लिखी छॾियूं आहिनि। विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो, पोइ ब्रह्मा जे हथ में शास्त्र ॾेई छॾिया अथनि। हाणे विष्णु जी नाभि सां ब्रह्मा कीअं निकिरंदो, केतिरा राज आहे। कोई इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी न सघे। नाभि सां निकिरण जी त ॻाल्हि ई न आहे। ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा ठाहींदा आहिनि। ब्रह्मा खे विष्णु ठहिण में सेकेंड लॻंदो आहे। ब्रह्मा खे विष्णु ठहिण में सेकेंड लॻंदो आहे। सेकेंड में जीवन मुक्ति चइबो आहे न। बाबा साक्षात्कार करायो अथई, तव्हां विष्णु जो रूप ठाहींदा आहियो। ब्रह्मा खे साक्षात्कार कराई, सेकेंड में निश्चय थी वियो। विनाश साक्षात्कार बि थी वियो। न त कलकत्ता में जीअं राजा ई ठाठ में रहंदा हुया, कोई तकलीफ़ न हुई, ॾाढो रॉयल्टी सां रहंदा हुया। हाणे बाप तव्हांखे इहे ज्ञान रत्ननि जो वापारु सिखलायो अथई। उहो वापारु त इन्हनि जे अॻियां कुझु न आहे, परंतु इन्हनि जे पार्ट ऐं तव्हांजे पार्ट में फ़र्क़ु आहे। बाबा इन्हनि में प्रवेश कई, इन करे सभु कुझु छुड़ाए छॾियईं उन्हनि खां। छो जी भट्टी ठहिणी हुई, इन करे बाबा सभु कुझु छुड़ाए छॾियईं। नदी पार करे भट्टी में पिया, छा थियो, कोई जी परवाह न कई। चईंदा आहिनि श्री कृष्ण भॻाई, छो भॻाई, हुननि खे पटरानी ठाहिण लाइ। ये भट्टी बि ठही तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी महारानी ठाहिण लाइ। ये भट्टी बि ठही है न। अगरि ब्रह्मा बाबा शुरू में सभु कुझु स्वाहा न करनि त हाणे एॾी वॾी संस्था कीअं ठही। त इहा भट्टी बि ठही। बाबा चवनि था तव्हांखे स्वर्ग जी महारानी ठाहिण लाइ। शास्त्रनि में त छा लिखी छॾियो अथई। सिर्फ़ु कृष्ण हिकु न भॼाई, कृष्ण थोरी भॼाई, हे त शिव बाबा सभिनि खे पंहिंजो ठातई ताकी सभु शिव बाबा ख़ुदि त हली वेंदा है न। त माण्हुनि त सोचियो असां स्वर्ग जी महारानी ठाहींदासीं, ऐं शिव बाबा पहिरियों त ख़ुदि शिव साजन ठही वेंदा आहिनि। पोइ हुते त शिव थोरी राजा हूंदो, हुते त नारायण ई हूंदो न। पोइ त किरणो ई आहे। त ॾिसो बाबा केॾा चतुर आहिनि ऐं असां केॾा बुद्धू है न। त बाबा त शुरू में अरे वाह स्वर्ग में हलंदव, ईअं कंदव। जीअं अॼुकल्ह न माण्हुनि जी शादी कराए छॾींदा आहिनि। छोरी खे पहिरियों त कुझु बि न सम्झाईंदा आहिनि। छोरी बि बुद्धू हूंदी आहे, हीअ त सम्झंदी न आहे शादी खां पोइ त छा करिणो आहे, घर बार संभालणो, ॿार पैदा करो, इहे सभु कम ई करिणो आहे है न। त उहो इहे सभु त न ॾिसंदी आहे। उहो त की त हुनजो पति चईंदो अथसि कि मां तोखे महारानी ठाहे करे रखंदमि। एॾा सुठा लहंगा पाईंदा आहिनि, एॾी सुठी शादी कराईंदा आहिनि। शादी खां पोइ त ससु चईंदी हल रंधिणे में कमु कर, पति चईंदो हल मूंखे इहो ॾे इहो ॾे इहो ॾे इहो ॾे। पोइ वीचारी मुंहिंजी पईंदी आहे, चईंदी आहे मां इन करे शादी कई है न। लेकिन सच्चाई त इहा ई आहे न। त वैसे ई शिव बाबा त असांखे चई मां तव्हांखे स्वर्ग जी महारानी ठाहींदमि, हुते ईअं महल हूंदा, ईअं सभु हूंदा। त सभु माण्हू तयारु थियण लॻी विया। पर इहे त की सम्झो न स्वर्ग खां पोइ त नर्क बि ईंदो है न। त सभु इन ख़ुशी में हलनि था। जीअं हुते असांखे यादि न हूंदो न,
त पूरो 21 जन्मनि जो वरिसो त हिते बि कंहिंखे इहे यादि नथो अचे स्वर्ग खां पोइ किरिणो ई पवंदो। हाल फ़िलहाल जेतिरा जन्म हूंदा ओतिरो त सुख ॾिसंदासीं, इन में ई माण्हू अॻियां हलंदा ई था वञनि। त शास्त्र में त छा छा लिखी छॾियो अथनि, प्रैक्टिकल में छा छा आहे, सो हाणे तव्हां सम्झंदा आहियो। भॼाइण जी त ॻाल्हि ई न आहे, है न, भॼाइण जी त ॻाल्हि ई न आहे। कल्प कल्प पहिरियों बि गारियूं मिली हुयूं न, नाम बदनाम थियो हुयो। इहो त ड्रामा आहे, जो कुझु थींदो आहे कल्प पहिरियों मुआफ़िक। हाणे त सुठी रीति ॼाणंदा आहियो, कल्प पहिरियों जे राज्य वरितो उहो ज़रूरु ईंदा। बाप चईंदा आहिनि मां बि कल्प कल्प अची करे भारत खे स्वर्ग ठाहींदो आहियां। पूरो 84 जन्मनि जो हिसाबु आहे न। सतयुग में तव्हां अमर रहंदा आहियो, उते काले मृत्यु न थींदी आहे। शिव बाबा काल ते जीत पाराईंदा आहिनि, चईंदा आहिनि मां कालनि जो काल आहियां। कथायूं बि आहिनि न, तव्हां काल ते विजय पाईंदा आहियो। तव्हां वेंदा आहियो अमरलोक। अमरलोक में ऊच पद पाइण लाइ हिकु त पवित्र ज़रूरु रहणो आहे, ॿियो दैवी गुण बि धारण करणा आहिनि। पंहिंजो रोज़ पोता मेल रखो। रावण द्वारा तव्हांखे घाटो पियो, मूं द्वारा फ़ाइदो थींदो आहे। वापारी माण्हू इन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झंदा। इहे ज्ञान रतन आहे, कोई विरलो वापारी इन्हनि सां वापारु करे। तव्हां वापारु करण आया आहियो न, कोई खे सुठी रीति वापारु करे स्वर्ग जो सौदो वठंदा आहिनि। 21 जन्मनि जे लाइ, 21 जन्म बि छा, 50-60 जन्म तव्हां ॾाढो सुखी रहंदा आहियो, पदमपति ठहींदा आहियो न। देवताउनि जे पैर में पदम ॾेखारींदा आहिनि, अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। तव्हां हाणे पदमपति ठहो था त तव्हांखे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। बाबा चईंदा आहिनि मां केतिरो साधारण आहे। तव्हां ॿारनि खे स्वर्ग में वठी वञण लाइ आयो आहे, सॾु बि कंदा आहिनि न, हे पतित पावन अचो, अची करे पावन ठाहियूं। पावन रहंदा बि सुखधाम में आहिनि। शांतीधाम जी कोई हिस्ट्री जोग्राफी त न थी सघंदी आहे न, उहो त आत्माउनि जो झाड़ आहे। सूक्ष्मतनि जी त कोई ॻाल्हि ई न आहे। बाक़ी सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे इहे तव्हां ॼाणियो। सतयुग में लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी हुई। ईअं न हिकु लक्ष्मी नारायण सिर्फ़ु राज्य कंदा, वृद्धि त थींदी न। पोइ द्वापर में उहे ई पूज्य पुजारी ठहींदा, है न। द्वापर में पोइ उहे ई पूज्य पुजारी ठहींदा। मनुष्य पोइ परमात्मा जे लाइ चई छॾींदा आहिनि आपे ई पूज्य आपे ई पुजारी। जीअं परमात्मा जे लाइ सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि। इन ॻाल्हियुनि खे तव्हां सम्झंदा आहियो। अधु कलाक तव्हां ॻाईंदा आहियो ऊच ते ऊच भॻवान, ऐं जॾहिं भॻवान वाच्य, ऐं हाणे भॻवान वाच्य ऊच ते ऊच ॿार आहिनि। अधु कलाक असां भॻवान खे ऊच सम्झंदा आहियूं, हाणे बाबा अची करे असांखे ऊच ठाहींदा आहिनि। त इहे बाप जी राय ते हलणो खपे न। गृहस्थ व्यवहार बि संभालणो आहे। हिते त सभु रही न सघनि, सभु रहण लॻनि त केॾो वॾो मकान ठाहिणो पए। इहे बि तव्हां हिकु ॾींहुं ॾिसंदव कि हेठि खां मथे ताईं केॾी वॾी क्यू लॻंदी दर्शन जे लाइ।
कोई के दर्शन न थींदो आहे त गारियूं बि ॾियण लॻी वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि महात्मा जो दर्शन करो। हाणे बाबा त ॿारनि जो आहे, है न। हाणे बाप त आहे ई ॿारनि जो। ॿारनि खे ई पढ़ाईंदा आहिनि। तव्हां जंहिंखे रास्तो ॿुधाईंदा आहियो कोई त सुठी रीति हली पाईंदा आहिनि, कोई धारणा करे न सघंदा आहिनि। केतिरा आहिनि जो ॿुधंदा बि रहंदा आहिनि, पोइ ॿाहिरि वेंदा आहिनि त उतां जो उतां रहिजी वेंदा आहिनि। उहो ख़ुशी न, पढ़ाई न, योग न। बाबा केतिरो सम्झाईंदा आहिनि, चाट रखो न त ॾाढो पछताइणो पवंदो। असां बाबा खे केतिरो यादि कंदा आहियूं, चाट ॾिसणो खपे। भारत जे प्राचीन योग जी ॾाढी महिमा आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि कोई बि ॻाल्हि न सम्झो त बाबा खां पुछो, है न। त बाप सम्झाईंदा आहिनि कोई बि ॻाल्हि न सम्झो त बाबा खां पुछो। अॻियां तव्हां कुझु बि न ॼाणंदा हुयो, बाबा चईंदा आहिनि। त हिन करे कंहिं बि ॻाल्हि में संशय न अचिणो खपे, कंहिं बि ॻाल्हि में खुटको न खाइणो आहे। बाबा चईंदा आहिनि इहे त काटनि जो जंगल आहे, काम मां शत्रु आहे न। इहे अक्षर ख़ुदि गीता जा आहिनि। गीता पढ़ंदा हुया परंतु सम्झंदा न हुया। बाबा त सॼी आयु गीता पढ़ी अथई, ब्रह्मा बाबा सम्झंदा हुया। गीता जो महात्मा ॾाढो सुठो आहे, गीता जो महात्म ॾाढो सुठो आहे। भक्ति मार्ग में गीता जो केतिरो मान आहे। गीता वॾी बि हूंदी आहे, नंढी बि हूंदी आहे। श्री कृष्ण आदि देवताउनि जा उहे ई चित्र पैसे में मिलंदा रहंदा आहिनि। उन्हनि जे चित्रनि सां जा पोइ केतिरा वॾा वॾा मंदर ठाहींदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे विजय माला जो दाणो ठहिणो आहे। अहिड़ा मिठे मिठे बाबा खे बाबा बि चईंदा आहिनि। सम्झंदा बि आहिनि, स्वर्ग जी राजाई ॾींदा आहिनि। पोइ सुनंती कथंती ओहो माया फारकती ॾेई छॾंदी आहे। बाबा चयो त बाबा माना बाबा भक्ति मार्ग में बि ॻाइबो आहे न। पतियुनि जो पति, गुरुअनि जो गुरु हिकु आहे, उहो असांजो फादर आहे। ज्ञान जो सागर पतित पावन। त तव्हां ॿार चईंदा आहियो बाबा असां कल्प तव्हां खां वर्स वठंदा आया आहियूं, कल्प मिलंदा आहियो न। तव्हां बेहद जे बाप सां असांखे ज़रूरु बेहद जो वरसो मिलंदो आहे। मुख्य आहे ई अलफ़, हुन में बेमर्ज आहे। बाबा माना वरसो, उहो हद जो, इहो बेहद जो। हद जे बाबा त ढेर आहिनि, बेहद जो बाबा त हिकु ई आहे न। अच्छा मीठे मीठे 5000 वर्ष पोइ वरी खां अची करे मिलण वारा ॿारनि प्रति बाप दादा जो यादि, प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि, प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, स्थूल सूक्ष्म खिदमत अर्थात सेवा करे अपार ख़ुशी जो अनुभव कराइणो। चलन ऐं खान पान में ॾाढी रॉयल्टी रखणी आहे। चलन ऐं खान पान में ॾाढी रॉयल्टी रखणी आहे। अमरलोक में उच्च पद पाइण लाइ पवित्र ठहिण सां गॾु दैवी गुण बि धारण करणा आहिनि। पंहिंजो पोता में ॾिसणो आहे कि असां बाबा खे केतिरो यादि कंदा आहियूं। पंहिंजो पोता में ॾिसो कि असां बाबा खे केतिरो यादि कंदा आहियूं। अविनाशी ज्ञान रत्ननि जी कमाई जमा करूं था, है न। पंहिंजो पोता में ॾिसो कि असां बाबा खे केतिरो यादि कंदा आहियूं।
अविनाशी ज्ञान रत्नन जी कमाई जमा करो ता कन प्योर ठहे जंहिंमें धारणा थी सघे। वरदाना सेवा कंदे हुए यादि जे अनुभवनि जी रेस करण वारा सदा लवलीन आत्मा ठहो। यादि में रहंदा आहियो, लेकिन यादि द्वारा जो प्राप्ति थींदी आहे न, उन प्राप्तियुनि जी अनुभूतियुनि खे अॻियां वधाईंदा वञो। हिन जे लाइ हाणे विशेष समय ऐं अटेंशन ॾियो, जंहिंसां मालूम पए कि अनुभवनि जे सागर में खोई हुई लवलीन आत्मा आहे। है न, जीअं पवित्रता शांति जो वातावरण जी वासना ईंदी आहे, वैसे श्रेष्ठ योगी लग्न में मगन रहण वारा ये अनुभव थी कि श्रेष्ठ योगी आहे, लग्न में मग्न आहे। है ना, नॉलेज जो प्रभाव आहे, लेकिन योग जी सिद्धि स्वरूप जो प्रभाव हुजे। सेवा कंदे हुए यादि जे अनुभवनि में डूबल हुआ रहो। यादि जी यात्रा जे अनुभवनि जी रेस करो। स्लोगन आहे सिद्धि खे स्वीकार करे वठण, अर्थात भविष्य प्रारब्ध खे हिते ई समाप्त करे छॾणु। अव्यक्त इशारो, संकल्प जी शक्ति जमा करे श्रेष्ठ सेवा जे निमित्त ठहो। जेतिरो जेतिरो तव्हां ॿार श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां संपन्न ठहींदा वेंदव, उतरो श्रेष्ठ संकल्प जी शक्तिशाली सेवा जो स्वरूप स्पष्ट ॾेखारे में ईंदो। जेतिरो जेतिरो तव्हां ॿार श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां संपन्न ठहींदा वेंदव, श्रेष्ठ संकल्पनि जी शक्ति सां संपन्न थींदा वेंदव, ओतिरो श्रेष्ठ संकल्प जी शक्तिशाली सेवा जो स्वरूप स्पष्ट ॾेखारे में ईंदो। हर हिकु अनुभव कंदो कि असांखे कोई सॾु करे थो, कोई दिव्य बुद्धि द्वारा शुभ संकल्प जो बुलावो थिए थो, कोई पोइ दिव्य दृष्टि द्वारा बाप ऐं स्थान खे ॾिसंदा। ॿई प्रकार जे अनुभवनि द्वारा ॾाढो तीव्र गति सां पंहिंजे श्रेष्ठ ठिकाने ते पहुची वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।